अल्लाह ताला इंसान के अंदर कुछ सलाहियतों पैदा फरमाई हैं। पूरी दुनिया में 13,000 मखलूक़ात अल्लाह पैदा फरमाया। तन सभनी में इंसान के अल्लाह अशरफुल मखलूक़ात जो रक़म अता फरमाया। अशरफ मना आला शान ऐं शरफ वारी मखलूक उहा है इंसान। इन जो सबब इहो आहे जो अल्लाह ताला इंसान के नातिक सोचण वारो सम्झण वारो पंहिंजे इरादे जे मथां हलण वारो बनायो आहे। मलाइक आहिनि, फ़रिश्ता आहिनि, उन्हनि मलाइकनि खे अल्लाह ताला पंहिंजे इरादे जे मुताबिक़ हलायो आहे। जेको अल्लाह जो हुकुम थींदो उहे मलाइक उन मुताबिक़ कमु कंदा। बेफ़रमानी जो मलाइकनि में तसव्वुर ई न आहे। जेको अल्लाह फरमायो फ़रिश्ता उन जे मथां अमल कंदा आहिनि। ॿिया आहिनि जानवर, हैवान, जंहिंमें कुता, ॿिला, चौपाया जानवर आहिनि। ये हैवानात सिर्फ़ खाइण पीअण ऐं शहवत जे लाइ, उन्हनि में अल्लाह ताला इरादे जी कुवत या ॾिसो न आहे। इंसान वो वाहिद इंसान मखलूक आहे जंहिंखे अल्लाह शहवत ऐं अकुल अता फरमायो आहे। फर्मा बरदारी ऐं बेफ़रमानी वारी वाट ॾेखारी आहे। हाणे इंसान जे मथां आहे रस्ते ते हली ऐं अमल करण वारा बणिबो। ॿई अमल तव्हांजे साम्हूं आहिनि। भलो इंसान उहो आहे जेको चङाई जे लाइ इरादो करे ऐं चङे कम करण वारो बणिजे। सम्झो था, भलो माण्हू उहो आहे। अल्लाह जी ज़ात बि इरादो रखण जी कुवत रखे थी ऐं रब इरादो कंदो आहे। इज़ा अराद अन यक़ूल लहू इज़ा अराद अन यकून कुन फयकून। जॾहिं अल्लाह कंहिं शइ जो इरादो कंदो आहे, रब कंहिं शइ जो इरादो कंदो आहे, फरमाईंदो आहे कुन थी पो फयकून, उहा शइ थी पवंदी आहे। इहा अल्लाह जी कुवत आहे, अल्लाह ताला जी ताक़त आहे, कुदरत आहे। अल्लाह महिनत खां पाक आहे, हर शइ खां पाक आहे। सिर्फ़ु चवंदो आहे कुन थी पो, उहा शइ थी पवंदी आहे। जान ठाहियईं, सिज, चंड, तारा, कतियूं, ज़मीन, आसमान। इन में असां हिकिड़ो घर ठाराईंदा आहियूं, इन में 10 मज़दूर लॻाईंदा आहियूं। 2 टे राज़ा ईंदा आहिनि। लाज़मी आहे राज़ा लॻा हूंदा, मज़दूर लॻा हूंदा, तॾहिं हीअ मस्जिद ठही आहे न। तव्हांजो घर भली कखां ई झूपी ठाहियो, पर उन में महिनत लॻंदी। सम्झो था, असां घर ठाहिण जो इरादो कयूं, उनखे पूरे करण जे लाइ पोइ महिनत लॻंदी आहे, कोशिशि लॻंदी आहे। अल्लाह ताला जे लाइ महिनत जो तसव्वुर न आहे। रब फरमाईंदो आहे थी पो, उहा शइ उहे थी पवंदी आहे। फरमाईंदो आहे कुन थी पो, उहा शइ उहे थी वेंदी आहे। इंसान जे ज़िम्मे में अल्लाह ताला इरादे सां गॾु महिनत रखाई आहे। जेको सुस्त हुजे ऐं साईं मुंहिंजा काहिल हुजे, बेचयो, बेकमो, इहो इंसानियत जे नाले ते दाग़ आहे। इहो फ़क़ीर न आहे। फ़क़ीर उहो आहे जेको इरादो करे ऐं उन इरादे खे मुकमल करे ॾेखारींदो आहे। सम्झो था, जंहिंमें हिम्मत न आहे, जंहिंमें साईं मुंहिंजा पंहिंजे इरादे खे पूरे करण जी सलाहियत न आहे, सो इंसानियत जे उन अशरफुल मखलूक़ात हुअण जे बारे में कमी जो शिकार आहे। असुल फ़क़ीर उहो आहे जंहिंजे अंदरि हिम्मत ऐं ताक़त हूंदी आहे। सम्झ में अचे थी ॻाल्हि? फ़क़ीर थिया आहियूं साईं, मुर्शिदनि जी सोबत में ईंदासीं, अलाह अलाह कईसीं, 2 टे ॾींहं चाह जा, पोइ छिक किनारा वाह जा, 2 टे ॾींहं अलाह अलाह कईसीं, वरी ॿिए के रस्ते ते हलिया वेंदासीं, ॿी के वाट ते हलिया वेंदासीं। छॾे ॾे बाबा, आवाज़ वञे थो माण्हू ॾे। सम्झो था हले कोन था सम्झो? इंसान जे अंदरि मज़बूत इरादो हुजे त अल्लाह ताला उन जे अंदरि अहिड़ी सलाहियत पैदा कई आहे। क़िबला आलम मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम हिकिड़े किताब में लिखनि था त माण्हूअ में अल्लाह अहिड़ी सलाहियत पैदा कई आहे जो सुईअ सां खूह खोटे सघे थो।
सुभान अल्लाह। समझो था अल्लाह हिम्मत रखाई आहे, हर इंसान में हिम्मत आहे। असां पाण बुज़दिल थी वेंदा आहियूं ऐं साईं मुंहिंजा डपु ख़ौफ़ ऐं साईं मुंहिंजा सुस्ती इहा इंसान खे अॻियां वधणु कोन ॾींदी आहे, कमु करणु कोन ॾींदी आहे। जेको साईं मुंहिंजा चवंदा आहिनि त जेको वहे सो लहे, जेको वहे सो लहे। अल्लाह ताला इहा इरादो ऐं हिम्मत इंसान जे अंदरि सलाहियत रखी आहे, रुगी खाइण ऐं पीअण जे लाला पैदा न कयो आहे। जे खाई पी ऐं सुम्ही रहूं त पोइ असां में जानवरनि में कहिड़ो फ़र्क़ु पियो? ॾींहं जो कुतो हूंदो आहे, खाईंदो पीअंदो ऐं अरूड़ी ते वञी पवंदो, वरी सुम्ही पवंदो, इहो जानवर आहे न। इंसान ऐं हैवान में फ़र्क़ु इहो आहे, माण्हू खाईंदो पीअंदो बि पर अल्लाह ते भरोसो रखे, रब जी ज़मीन में हिम्मत वारो बणिजी ॾेखारींदो। सम्झ में आई ॻाल्हि? क़िबला में हिकिड़ो वाक़ियो बयानु फरमाईंदा आहिनि त हज़रत इब्राहिम बिन अदहम रहमतुल्लाह अलैह जो पीउ, उहो फ़क़ीर हुयो, फ़क़ीर मिसकीन फ़क़ीर हुयो, किस्तो खणी ख़ैरात वठंदो हुयो। हिकिड़े ॾिहाड़े हीअं वाट तां गुज़रियो त बादशाह जे महल जे भर मां गुज़रियो। बादशाह जी शहज़ादी हुजे सो उन खे ॾिठई त उहा साम्हूं महल जी खिड़की मां ॾिसे पई, हसीन महजबी शहज़ादी हुई। उनखे जो हिन ॾिठो त उन ते फिदा थी वियो, उन ते फिदा थी वियो। त बादशाह खे चई, बादशाह सलामत, मां तुंहिंजी धीउ सां निकाह कंदुसि, मूंखे परणाए ॾे। चई त इहो वरी कीअं थींदो, तूं फ़क़ीर ऐं हे मुंहिंजी शहज़ादी, उन सां तुंहिंजो कीअं निकाह कराईंदुसि? चई न, मूंखे निकाह करिणो। बादशाह सां मशवरो, चई मशवरो कयां भला वज़ीरनि सां मुशीरनि सां मशवरो कयां। हिकिड़नि वज़ीरनि चयो त बाबा माराए छॾ शहज़ादी, हे फ़क़ीर पहिनूं गदागर, सो वरी साईं मुंहिंजा चवे त मां जेको सो हिन सां निकाह कंदुसि शहज़ादी सां, माराए छॾियो। वॾो वज़ीर हुयो, सियाणो हुयो, उन चयो त साईं हाणे हिन खे जेकॾहिं तव्हां माराईंदो त माण्हू छा चवंदा? माण्हू चवंदा हेॾो वॾो बादशाह ऐं धीउ जे करे पंहिंजे रैयत खे माराए थो, क़तलु कराए थो, माण्हू तव्हांखे ज़ालिम सरींदा। हिनखे अहिड़ो कमु ॾिसियो जेको करे ई न सघे, हिमत ई न पवे, करे ई न सघे, न को करे सघंदो, न को साईं मुंहिंजा वापसि मोटी ईंदो। बादशाह जे ताज में हिकिड़ो मोती लॻियल हुयो, मोती हीरो जवाहर मोती, महांगो क़ीमती नायाब। बादशाह चयुसि त हे मोती अथई, हेड़ो ॿियो मोती ॻोल्हे ईंदे त पोइ मां तुंहिंजी शादी पंहिंजी न्याणी सां कराईंदुसि। जे तो में ताक़त न आहे हथ करे सघी अहिड़ो मोती, त पोइ तोखे जेको सो शादी जे लाइ न अचिजे, मुंहिंजी न्याणी सां अॼु ॻाल्हि न कजे। मोती जी का ॻाल्हि ई कोन्हे का, हींअर ई थो वठी अचां, हींअर ई थो हथु करे अचां। सुभान अल्लाह। हाणे उहो मोती नायाब बादशाह जे ताज में लॻल अकेलो हिकिड़ो ज़मीन ते हुयो। जी इहो मिलंदो किथां? चई इहो समुंड जे तह मां मिलंदो आहे, समुंड में तह में, इहो तरे में इहो मोती मिलंदो आहे, ॿिए हंधि ज़मीन ते कोन मिलंदो। वञा थो ॻोल्हे थो अचां, इंतज़ारु कर। हे पंहिंजो किस्तो खणी वियो समुंड जे किनारे ते, उते हिन छा कयो जो बनो ॾिनई ऐं किस्ते पंहिंजे सां पाणी वराइण लॻो। माण्हुनि चयो त फ़क़ीर छा थो करी? चई समुंड खे हेॾे हीअं पलटियां थो, समुंड हेॾे पलटबो ऐं हेठां तरो ज़ाहिर थींदो, उन मां इहे मोती कढी बादशाह खे ॾींदुसि ऐं पंहिंजी माशूका जे लाइ रस्तो आसान कंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾींहुं राति लॻो पियो, माण्हू पिया खिलनि, हिकिड़ो बनो टुटे, वरी ॿियो बनो हणे, वरी पाणी पलटे, वरी ॿियो बनो ॾे, वरी पलटे, माण्हू खिलनि पिया त हे फ़क़ीर आहे, मज़ाक थो करे, मश्करी थो करे, पर हिन हिम्मत न हारी, पंहिंजे इरादे ते मज़बूत थी बीठो, पंहिंजे इरादे जे मथां मज़बूत थी बीठो। हिकिड़ो ॾींहुं, हिकिड़ी राति, ॿियो ॾींहुं, टियों ॾींहुं, 3 ॾींहं गुज़री विया। हेॾा अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾिठो पई, मालिक जी नज़र हुई। जॾहिं माण्हू हिम्मत करे बीहे, इरादो मज़बूत करे, त हुनजी मदद बि ख़ुदि अल्लाह पाण फरमाए। सम्झ में आई ॻाल्हि? अल्लाह पाण हुनजी मदद फरमाईंदो आहे। सो
हीअं जो वीर चढ़ी तो उन मां वीर मंझा अल्लाह ताला जे हुकुम सां हो जेके समुंड जे तर में मोती पिया हुयासीं समूरा पकड़जी अचे समुंड जे किनारे ते सुभान उन बादशाह जो त हिकिड़ो मोती खणी अचिजांइ किस्तो सॼो पंहिंजो उन्हनि मोतियुनि सां भरे बादशाह वटायो सुभान अल्लाह हज़ार खन मोती खणी अचे बादशाह ने बादशाह तो त हिकिड़ो पे चयो हे वटि सॼो किस्तो मोतियुनि जो भरियल अथई बादशाह उन वज़ीर खे चयो निभागा तो त चयो हे त मोती खणी कोन ईंदो हज़ारे खणी आयो आहे हे हेतिरा मोती खणी आयो आहे चई बादशाह हाणे हिकिड़ो मोती एॾो क़ीमती आहे जो तुंहिंजी बादशाही जी क़ीमत जो सो एतिरा हज़ार मोती खणी आयो आहे हाणे तुंहिंजे बराबरि जेतिरो अमीर आहे फ़क़ीर कोन रहियो हाणे सुभान अल्लाह हाणे जे धी ॾींदेसि तॾहिं तुंहिंजे बराबरी जो माण्हू आहे उहो माई करण आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सम्झो था की कोन था सम्झो हाणे हिन औरत जे लाइ हुन इहा महिनत कई हिकिड़ी औरत जे लाइ हुन इहा जांफशानी कई कोशिश कई त औरत खे हासिल कयां उनजे लाइ समुंड जे किनारे ते वञी बीठो माण्हू खिला तो चथर कयनि टोक कयनि ठठोल कयनि औरत जे हुसूल जे लाइ हिन हेतिरी महिनत कई असां त फ़क़ीर आहियूं असां त अल्लाह जा तालिब आहियूं असां मुर्शिदनि वारा असां साईं मुंहिंजा पीर कामिल वारा असांजो इरादो को दुनिया जी तलबी जो नाहे फ़क़ीर जो इरादो अल्लाह खे हासिल करण जो हूंदो औरत जे हुसूल जे लाइ हुन सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾी वक़्तु गुज़ारियो राति ॾिठई न ॾींहुं ॾिठई न वक़्तु ॾिठई न बुख ॾिठई न उञ ॾिठई बसि ॾींहुं राति लॻो पियो त हिन औरत खे हासिल कया असां खां अल्लाह जी मोहबत में एतिरो वक़्तु नथो पुॼे जो असां महिनत कयूं कोशिशि कयूं इरादो मज़बूत करे सघूं सम्झ में आई ॻाल्हि दुनिया जो ॾुख ऐं ग़म ॾिसी अल्लाह जो रस्तो न आहे छॾिबो भला सही नथो हले दुनिया जो ॾुख या ग़म ॾिसी अल्लाह जो दर न आहे मोड़बो बुज़ुर्गनि जो कौल आहे त अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना हबीबना अल अलमु ज़रूरियुन कल मौत ज़िंदगी जे लाइ ॾुख ऐं ग़म बि ईअं ज़रूरी आहे जीअं ज़िंदगी जे लाइ मौत ज़रूरी हूंदो आहे ये मौत ज़रूरी है हेॾे ॾिसो न तव्हां लाउड मोहम्मद उमर लाउड बंदि कर अल अलमु ज़रूरियुन कल मौत मौत वांगुर ग़म बि ज़िंदगी जे लाइ ज़रूरी आहे इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां साईं मुसीबत ॾिसी अलाह खां मुंहुं मोड़ियो ॾुख ॾिसी अलाह खां मुंहुं मोड़ियो बुज़ुर्गनि फरमायो त दक़ीक़तुल अलम साअतुन व साअतुल लज़्ज़त दक़ीक़तुन हीअं थींदो आहे जो ग़म जी घड़ी कलाक वांगुरु लॻंदी आहे लज़्ज़त जो कलाक बि घड़ी वांगुरु मिसल हूंदो आहे बुज़ुर्गनि फरमायो आहे त इंसान जी लज़्ज़त अल्लाह जी यादि में रखाइणो आहे साईं करीम जी हदीस आहे न त दुनिया सिजनुल मुमिन व जन्नतुल काफ़िर हीअ दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे ईमान वारे जे लाइ क़ैद खाने जे मिसल आहे ऐं काफ़िरनि जे लाइ जन्नत आहे मोमिननि जे लाइ क़ैद खाने में ॾुख हूंदा आहिनि बेचैनी हूंदी आहे जेको जेल में वञी पवे उनखे कहिड़ो सुकून हूंदो कहिड़ी फ़रत हूंदी ॿुधायो भला जेल में फ़रत हूंदी या क़ैद खाने में परेशान हूंदो चवंदो त बसि जान छुटे त हिन मां निकिरां ॿाहिरि आज़ादु थियां मोमिन बि चवंदो आहे त हिन दुनिया मां मुंहिंजी जान छुटे मौत अचे त मां वञी मालिक हक़ीक़ी सां मुलाक़ात कयां ऐं हबीबन करीमन जी हदीस मुबारक आहे त मोमिन जे लाइ मौत ईद जो ॾिहाड़ो हूंदो आहे कि आकिल जो कौल आहे त अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इलल हबीब असां मौत खां डिॼंदा आहियूं न मौत ॾाढी बुरी शइ आहे हक़ीक़त ईअं न आहे अल मौत जसरुन मौत हिकिड़ी पुल आहे यूसिलुल हबीब इलल हबीब
हिकिड़े महबूब खे ॿिए महबूब सां मिलाइण जो कमु ॿिनि शहरनि खे ॿिनि रस्तनि खे ॿिनि इलाइक़नि खे मिलाइण जे लाइ पुल कमु कंदी आहे न। हाणे हे साम्हूं सिंधू दरिया आहे, दादू शहर खे ऐं मोरे शहर खे मिलाइण जे लाइ विच में पुल आहे। या पुल टुटी पवे त हाणे इन पुल खां बग़ैर माण्हू हितां अॻियां टपी नथो सघे, वरी ओ फेरो कंदो साईं मुंहिंजा आमरी वटां या वरी जामशोरे वटां हेॾा या हेॾा साईं मुंहिंजा गंबट ऐं सखर खां फेरो करे पोइ वरी दादू अचे, पंधु परे थी वेंदो आहे न। वेझो पंधु आहे, इहा ॿिनि शहरनि खे मिलाइण जे लाइ इहा पुल आहे। अलाह सां मिलण जो ज़रियो, रब जे दीदार जो ज़रियो मौत आहे। सम्झो था? ये दुनिया जा ॾुख ग़म परेशानियूं अलम इहे ज़िंदगी जो हिसो आहिनि, इन्हनि खां बग़ैर ज़िंदगी गुज़रंदी ई कोन। सम्झ में आई ॻाल्हि? फ़क़ीरनि जे मथां त महलूं हूअं ई ईंदियूं आहिनि, केॾी महिल बीमारी, केॾी महिल चाचो कावड़जी वियो, मामो कावड़जी वियो, अज़ीज़ कावड़जी विया, पर भलो मोमिन उहो जेको चवे हिकु न रुसे हो त घोरी बाज सुभान अल्लाह यार न रुसे, बाक़ी ॿियनि जी परवाह ई कोन्हे का। आओ की न सुभान अल्लाह। मुंहिंजा क़िबला मुर्शिद दिलबर साईं फरमाइनि था त ही ॿार बच्चा घर तर ही सिर्फ अवां जो बच्चा घर तर ही सिर्फ अवां जो जे राज रुसन सारा ओ राज रुसन सारा मूले दर्ब अवां जो सुभान अल्लाह। जे राज रुसन सारा मूले दर्ब अवां जो ही ॿार बच्चा घर तर ही सिर्फ अवां जो सुभान अल्लाह। दुनिया जे दर्द ॾिना सब सूर सठम सिर ते सुभान अल्लाह। जे ज़ख्मन जो मरहम बस ज़िक्र अवां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दुनिया जे दर्दन मर्ज़न कर्ज़न बीमारियुनि ॾुखनि जो इलाज यार जो ज़िक्र आहे। महबूब जी ॻाल्हि मोमिन जे लाइ ईअं आहे जीअं ज़ख़्म जे मथां फट जे मथां मरहम लॻी वेंदो आहे। हज़रत हैदर करार मौला अली शेर ख़ुदा असदुल्लाह अल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए त अल्लाह जी जो ज़िक्र मुंहिंजे लाइ ईअं आहे जीअं गर्मी जी मौसम में प्यासे जे लाइ पाणी हूंदो आहे न, उनखे जेतिरो लज़त मिलंदी आहे ईअं मूंखे अल्लाह जे ज़िक्र में लज़त थी। गर्मी जी मौसम हुजे, को मज़दूर मज़दूरी करे ऐं निट हण उस में उनखे उञ लॻे ऐं साईं मुंहिंजा उञ खां बेहाल थी वञे, उनखे थधे पाणी जो गिलास ॾियो, ॿुधायो वणंदसि की न कोन वणंदसि? सॼे ॾींहं जो उञारो हुजे, गर्मी जी मौसम बि हुजे, थधो पाणी ॾिस त हुनजो लहूं लहूं ठरी पवंदो, शरबत जो गिलास पियारीसि सुभान अल्लाह लहूं लहूं ठरी पवंदो। अल्लाह जे मोहब्बत रखण वारनि खे रब जे ज़िक्र में बि ईअं लज़त मिलंदी आहे जीअं प्यासे खे उञ जे हालत में पाणी में लज़त मिलंदी आहे। सम्झ में आई ॻाल्हि हले कोन आई? सुभान अल्लाह। मोमिन बाने खे जे ॾुख मिले, दर्द मिले, तकलीफ़ मिले त उन में बि उनजे लाइ अजुर आहे, सवाब आहे, उन में उनजे लाइ फ़ाइदो आहे। काफ़रनि में ऐं मोमिननि में फ़र्क़ु इहो आहे, हुनखे ॾुख मिलंदो बेईमान खे काफ़र खे त उन में रड़ियूं दाऊं कंदो, हाय वाका कंदो। मोमिन सबुर कंदो त मुंहिंजो मालिक ॾिसे पियो, भला हुनजो अजुर त अता फरमाईंदो न। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो आहे इन तकूनू तअलमून फइन्नहुम यअलमून, तव्हां चओ था त असांखे दर्द मिलियो आहे, तकलीफ़ मिली आहे, हालांकि काफ़रनि खे बि दर्द मिलंदा आहिनि, उन्हनि खे परेशानियूं ईंदियूं आहिनि। कमा तअलमून, जीअं तव्हांखे दर्द मिले थो, तकलीफ़ मिले थी। व तरजून मिनल्लाहि मा ला यरजून, पर तव्हां मोमिन अल्लाह ॾे मोट कंदा हो, काफ़र अल्लाह ॾे कोन मोट कंदा आहिनि। तव्हां मोट कंदा हो अल्लाह ॾे,
तव्हां अलाह ॾे ईंदा आहियो माना दुनिया में जे सुख मिले तॾहिं बि मोमिन जे लाइ ईद, जे दर्द मिले तॾहिं बि मोमिन जे लाइ ईद। सम्झव सम्झो था? मोमिन बाने में हिकिड़ो इरादे जी पुख्तगी हुजे, ॿियो सब्र हुजे, जिते पेर तिॾे ख़ैर, इरादे जी मज़बूती हुजे ऐं सब्र ऐं तहम्मुल हुजे। मुंहिंजा क़िबला आलम मुर्शिद दिलबर साईं था फरमाइनि, जे सब्र हुजे ऐं इरादे जी मज़बूती हुजे त तव्हां जबलनि खे बि झोरे विझंदव। शीरीन फरहाद जो वाक़ियो तव्हां ॿुधो आहे। शीरीन फरहाद जो, शीरीन ते आशिक़ थी पियो फरहाद, सो बादशाह खे चयईं त मां नौशीरवान खे त इन शीरीन सां शादी कंदुसि। जे हिन जबल जे विच मां मूंखे रस्तो ठाहे ॾे, रस्तो ठाहे ॾे त शीरीन तुंहिंजी आहे। हथोड़ो ई तेशी कई, उन सां टुक टुक करे शुरू कई। छा थो करी? चे जबल ॾोरींदुसि मूंखे शीरीन मिलंदी। सुभान अल्लाह। हाणे हिन वक़्त में जबल झोरण जे लाइ वॾियूं वॾियूं क्रेन मशीनूं अचनि, उहो अकेलो माण्हू हथोड़े ई तेशी सां रोड ठाहे ॾेखारे। हिम्मत हुई न। अहिड़ो बुज़ुर्ग हुजे सो उन खां पुछा कयो, साईं तव्हां इहा इस्तिक़ामत कंहिंखां सिखी आहे? चई त हिकिड़ो दफ़ो मस्जिद में निमाज़ पियो पढ़ां, इशा निमाज़ पढ़ी वेठुसि, माण्हू हलिया विया, मां वेठो हुयुसि, ॾिठमि त हिकिड़ो जीत आहे, नंढड़ो जीत आहे, सो टिंडण आहे, उहो भित ते, मस्जिद जी भित ते मथे चढ़े पियो, वरी कुझु मथे वञे त वरी किरी पवे, वरी थोरो मथे वञे त वरी किरी पवे, थोरो मथे वञे त किरी पवे। मूं चयो इन ॾिसां त भित ते चढ़े थो या कोन थो चढ़े। काफ़ी देर गुज़री वई, पर उहो जेको सो भित तां चढ़े वरी किरे, चढ़े वरी किरे, चढ़णु छॾे ई न। इहो इन जो मामिलो हलंदो रहियो। मां निमाज़ पढ़ी हलियो हुयुसि। सुबुह जो सवेर फजर निमाज़ ते आयुसि। मूंखे सॼी राति इहो ख़्यालु हुयो त उन जीत जो छा थियो, टिंडण जो छा थियो। अचे जो ॾिठमि त उहो टिंडण भित फर्श तां उहो छित जे मथां हलंदो पियो हुते। किरियो चढ़ियो, किरियो चढ़ियो, किरियो चढ़ियो। किरण खे ॾिसी मुंहुं न मोड़ियईं। इरादो हुयुसि त मूंखे छित ते पहुचणो आहे, छित ते पहुची ॾेखारे। का ॻाल्हि सम्झ में आई अलाए कोन आई? असांखे थोरी तकलीफ़ मिले त असां फ़क़ीर यारो रस्तो ई छॾे वेंदासीं। अध में साईं मुंहिंजा ॾाढ़ी पटके खां बेज़ार थी वेंदासीं। हज़ार ताना मिलनि, पर हक़ वारो रस्तो त हे आहे न जेको असांजे मुर्शिद दिलबर साईं सेखारियो। हक़ वारी वाट आहे, वल्लाहि बिल्लाहि तल्लाहि हक़ वारी, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ताईं पहुचण वारी, मदीने वारे साईं खे राज़ी करण वारी, अल्लाह जे दरबार ऐं अल्लाह जी कुर्बत में पहुचाइण वारो रस्तो को आहे त उहो आहे जेको हे मुंहिंजो मुर्शिद कामिल तव्हांखे सेखारे। बसि असां में रुगी हिम्मत हुजे त इंशाअल्लाह फ़क़ीर असांजा त अलाए छा करे ॾेखारे। सुस्त न थियो, सुस्त न थियो। जे भाई जोगी थिया त मर्द मैदान जो थी, न त भॼी परे थी मता लांगोटिया बि लॼाई। हिम्मत अथई त पेर खोड़, न त भॼी वञे था। हिन रस्ते जो राह ई न थी। हिन में उहो खपे, हिन फ़क़ीरी वारी राह में उहो मर्द मुजाहिद खपे जेको दिलि रखण वारो हुजे। सम्झो था? अल्लाह ताला खां इहा शइ घुरंदा कयो त मौला इस्तिक़ामत अता फरमा, फ़क़ीरी जी राह में इस्तिक़ामत अता फरमा। बुज़ुर्गनि फरमायो आहे त करामत खां वधीक इस्तिक़ामत आहे। करामत आहे न जेको करामत ॾेखारींदा आहिनि बुज़ुर्ग, इहा बुज़ुर्गनि फरमायो हथनि जी मेहर आहे। इहो अल्लाह ताला जी मर्ज़ी सां केॾी महिल जंहिंखां चाहे करामत जो ज़ुहूर थी वञे, पर करामत खां वधीक इस्तिक़ामत आहे। ॾिसो त उहो फ़क़ीरी जी रस्ते ते आहे कि न कोन्हे, को हले थो कि न कोन थो हले। हिकिड़ो साईं जन मिसाल ॾींदा आहिनि त चयो फिलहाणो अल्लाह वारो आहे, वॾो बुज़ुर्ग आहे, वॾो फ़क़ीर आहे, चई न फ़क़ीरी मां तव्हांखे ॾेखारियां थो। सो उन ॾे वियो राति जे वक़्त में, चयो वाह टांडो आहे, टांडो मिलंदो मूंखे। फ़क़ीर चई सियारे जी मौसम आहे, हथ सेकींदुसि, अबा टांडो मूं वटि कोन्हे को। फ़क़ीर चयो आहे टांडो मूं वटि कोन्हे, तूं वञ मां अलाह अलाह थो कयां। चई साईं महिरबानी कर टांडड़ो ॾे, महिरबानी कर, हथ सेकियां, बाहि ॿारियां। चवां थो टांडो मूं वटि कोन्हे को, मां हिते झूपड़ी में अलाह अलाह थो कयां, टांडो मूं वटि कोन्हे।
चई साईं ॾिस मता किथे कुंड पासे ते को टांडो पियो हुजे महिरबानी करे टांडो ॾे बाबा चयो मां टांडो कोन्हे गोर गुरु ज़िद छो थो करी चई साईं महिरबानी कर मता टांडो किथे पियो हुजे खणी ॾे हाणे निभागा चवां थो टांडो कोन्हे आऊं वठी फ़क़ीर छितो थियो चई साईं हाणे दूं दुखियो आहे महिरबानी कर दूं दुखियो आहे हाणे दूं अड़े निभागा तोखे चवां थो टांडो कोन्हे चई साईं हाणे बाहि थोरी भड़की आहे थोरो टांडो ॾे हथ खणे ठका लपाट वाए गए चई हाणे साईं मच भरी तयार थी वियो इहा फ़क़ीरी आहे सम्झो था ईअं न आहे थींदो को 1000 दफ़ा साईं मुंहिंजा मुसीबत जो दरवाज़ो खोले फ़क़ीर जे रस्ते ते हले थो पियो पुरसुकून थी हले क़िबला आलम फरमाईंदा आहिनि त शींहं वांगुरु थी हलो कुते वांगुरु थी न हलो कुतो रस्ते तां ईंदो न केॾी महिल हेॾे लूसपो कंदो हेॾे मुंहुं हणंदो होॾे मुंहुं हणंदो होॾे मुंहुं शींहं ईंदो न हीअं सिधो नज़र रखे हलंदो आहे फ़क़ीर जी नज़र अलाह जे मथां हूंदी आहे न दुनिया ते न दौलत ते न माल ते न पैसे ते न ॾोकड़ ते हिकु अलाह जे मथां नज़र हूंदी आहे ऐं सिधी वाट वठी हलंदो आहे अल्हम्दुलिल्लाह असांजे रस्ते जो असांखे इरशाद करण वारो दिलबर साईं आहे सच्चो कामिल जेको सॼी राह ॾिसी आयो आहे असांजो मुअल्लिम असांजो मुर्शिद असांजे रस्ते जो साईं मुंहिंजा इरशाद करण वारो पाण कामिल आहे हाणे जे कामिलनि जे रस्ते खे छॾे तव्हां ॿिए रस्ते ते वेंदो त भटकिजी वेंदो ऐं फ़क़ीरी जी राह आहे मुश्किल चइनी पासे शैतान जा वॾा चंबा खुलिया पिया आहिनि जा शैतान चाहींदो आहे त फ़क़ीर खे मां हींअर गुमराह कयां केॾी महिल बदकारी जे वाट ते ग़लति राह ते बेहयाई जे रस्ते ते कंहिं न कंहिं पासे वठी गुमराह कयां पर तूं अलाह जो ज़िक्र करे मुर्शिद जी वाट ते हल इंशा अल्लाह हर वक़्तु अलाह जी रहमत जे वक़्तु अल्लाह ताला शाल असांखे फ़क़ीर बनाए इन फ़क़ीरी जे रस्ते ते इस्तिक़ामत अता फरमाए रब शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए